मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा। मेहमान ऐं आयरन जे खिदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल आलमीन जा अणगणिया एहसान ऐं उन मालिक मेहरबान जूं अणगणियूं नवाज़िशूं ऐं मेहरबानियूं आहिनि जे अल्लाह मूंखे ॿुधण खां बाद पोइ उन्हनि फ़रमाननि ते गौर करियूं जंहिं जाइ ते बि असांजी ज़िंदगी में को झोल हुजे, का कमी का कोताही हुजे, अक़ीदे जो मामिलो हुजे, अमल जो मामिलो हुजे, अखलाक़ियात जो मामिलो हुजे, जंहिं बि मामले में असां में का कमज़ोरी का कोताही ॾिसण में ऐं महसूस करण में अचे त अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर अना खे छॾियूं ऐं पंहिंजे अमली ज़िंदगी जो सुधारो करियूं। फितरनि जे हिन दौर में जेकॾहिं वेही करे वीचार करियूं था, क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी खे साम्हूं रखी करे जेकॾहिं जाइज़ो वठूं था, यकीन ॼाणो अणखुट फितरनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेको असांखे घेरियो बीठो आहे। पाण उन दौर में रहूं पिया जंहिं दौर में फितना हिक ॿिए जे पुठियां ऐं नित नए रूप में ज़ाहिर थियनि था। जीअं राति जी ऊंदाही आहे, ख़बर नथी पवे त घर में रखियल कहिड़ी शइ किथे पियल आहे, पर जॾहिं का रोशनी थिए थी त ख़बर पवे थी त हाउ वेली फलाणी शइ फलाणी जाते पियल आहे, फलाणी शइ मौजूदु आहे, फलाणी ऊंधी शइ आहे, फलाणी सही पियल आहे, फलाणी गुम थियल शइ आहे। पर जेकॾहिं ऊंदह आहे त पोइ का बि ख़बर नथी पवे। क़ुरान ऐं सुन्नत हिकिड़ो सोझरो आहे, जॾहिं उन सोझरे खे असीं सीने में जाइ ॾियूं था न, पोइ असांखे ख़बर पवे थी त हाउ वेली ॾाढी खोट आहे, ॾाढी असां में कमी आहे, ॾाढी असां में कोताही आहे। पोइ हिकिड़ो फ़िक्र, हिकिड़ो ओसीड़ो, हिकिड़ी ऊन धारे पंहिंजी वस आहर इस्लाह करण जी कोशिशि करणु खपे। हदीस शरीफ़ जे अज़ीम किताब जेको मुंड खां वठी आख़िर ताईं नसीहतुनि जे सामान सां भरियो पियो आहे, रियाज़ु सालिहीन, उन में जा कुझु नसीहतूं कंहिं न कंहिं उनवान ते ज़िक्र थियनि थियूं। अल्लाह जी तौफ़ीक़, अल्लाह जी रहमत पछाड़ी ॿुधाई आहे ऐं जेके माण्हू उहे अमल कनि था, अल्लाह वटि क़बर में क़यामत जे ॾींहुं दुनिया में उन्हनि जो छा मर्तबो ऐं हैसियत आहे, इन हवाले सां तव्हां काफ़ी नसीहतूं ॿुधी चुका आहियो। सभ खां पहिरियां क़ुरान मजीद जी इज़त ऐं अज़मत जे हवाले सां सारी शरीयत जो सरचश्मो आहे ऐं उन खां बाद तव्हां वुज़ू जूं फ़ज़ीलतूं ॿुधो, उन खां बाद अज़ान यानी बांग जूं फ़ज़ीलतूं ॿुधियूं। अॼु अल्लाह जे तौफ़ीक़, उन जी रहमत ऐं महिरबानी सां नमाज जे बारे में क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में कुझु नसीहतूं अर्ज़ रखजनि थियूं। वुज़ू छाजे लाइ कजे थो, बांग छाजे लाइ ॾिजे थी, ॿिन्ही जो हिकिड़ो कारण आहे। वुज़ू खे तर्क करे कुझु महबत करे थो, उन में अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुदि फरमाए थो, हदीस कुदसी आहे, पाण फरमायूं त अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं बानो मुंहिंजा फ़राइज़ अदा करे थो त आउं उन सां महबत करियां थो। ॿियूं सभु ख़ूबियूं उन जे अंदरि मौजूदु हुजनि, पर फ़राइज़ जी पाबंदी कान्हे का। नमाज़ फ़र्ज़ आहे, रमज़ान जे महीने जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि, मालदार आहे, ज़कातुनि ते फ़र्ज़ आहे, जेकॾहिं हूंदे वारो आहे पूरी उमिरि में उन ते बैतुल्लाह जो हज करणु फ़र्ज़ आहे। जेके शयूं शरीयत फ़र्ज़ करे ॿुधायूं आहिनि, अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं मानो मुंहिंजा फ़र्ज़ पाबंदी सां अदा करे थो, ज़रे बराबरि उनमें का सुस्ती, का कमी, का कोताही नथो करे, पोइ उहो मुंहिंजो महबूब बानो बणिजी वञे थो, ऐं उन सां महबत करियां थो। छा था सम्झो, जंहिंसां अल्लाह महबत करे, केॾी वॾी अज़मत आहे उन शख़्स जी। पर इहो यादि रखणु खपे, ॿिया सभु कम पोइ केतिरियूं बि इंसान में ख़ूबियूं हुजनि, ख़सलतूं हुजनि, पर उनखे इहे ख़ूबियूं ख़सलतूं तेसीं ताईं फ़ाइदो कोन ॾेई सघंदियूं जेसि ताईं अल्लाह ताला जा फ़राइज़ अदा न करे। तव्हां सुबुह जो उथो,
अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र करियो, सुबहान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, इन किस्म जा कलमा पढ़ो। उथंदे वेहंदे शाम सुबह मंझंदि हिक मुआमले में अल्लाह जो ज़िक्र करियो। पर मस्जिद में फ़र्द नमाज जे लाइ हाज़िर न थियो। तव्हां मूंखे ॿुधायो इन ज़िक्र अज़कार में जा छा हर हासिल थींदो? सदको करियो, ख़ैर करियो, टुकुर पाणी माण्हुनि खे पेश करियो, भलाई जे कमनि में पंहिंजे हाल सारो ख़र्च करियो। पर नमाज जी पाबंदी कान्हे, फ़र्ज़ जी पाबंदी कान्हे। यकीन ॼाणो अल्लाह ताला हरगिज़ कॾहिं कंहिं बि सूरत में महबत कान कंदो। महबत जो बुनियाद पहिरियों आहे त अल्लाह ताला जा फ़राइज़ पूरी पाबंदी सां अदा कया वञनि। उन्हनि फ़र्ज़नि में नमाज पर असांजे मथां अल्लाह रब्बुल आलमीन फ़र्ज़ कई आहे। मुस्नद अहमद में रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका सही सनद सां मरवी आहे। पाण इरशाद फरमायो, इन्नल्लाह हफ़्तरद अलैकुम ख़म्स सलवातिन, बेशक अल्लाह तव्हांजे मथां यानी हर उन शख़्स जे मथां जेको पाण खे मुस्लमान सॾाए थो, मर्द हुजे चाहे औरत, अमीर हुजे चाहे ग़रीब, कारो हुजे चाहे गोरो, बीमार हुजे चाहे चाक चङो भलो, नमाज हर हाल में उनजे मथां फ़र्ज़ आहे। हा, मुख़्तलिफ़ उज़रनि वारनि सां रिआयतूं ज़रूर आहिनि, पर फ़र्ज़ साक़ित कोन्हे, फ़र्ज़ जी माफ़ी कान्हे का। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, हाफ़िज़ू अला सलवात, सभिनी नमाज़ुनि जी हिफ़ाज़त करियो। मतां ईअं न थिए जो के हिकिड़ी नमाज जा पाबंद बणिजो। केतिरा माण्हू आहिनि जेके नमाज़ सां जुड़ियल आहिनि, फजर जी नमाज पाबंदी सां पढ़ंदा, सवेल भरो उथंदा, क़ुरान जी तिलावत कंदा, फजर जी नमाज थे अदा कंदा, वञी पंहिंजे रब खे अर्ज़ु कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जे दरबार में हाज़िर थिया, अर्ज़ु कयूं उम्मत जे मथां एहसानी थिए, 50 अदा कोन थींदियूं। 5 नमाज़ूं घटियूं। मूसा अलैहिस्सलाम वटि मोटी आया, वरी अर्ज़ु कयईं, वरी पे वञो, जंहिं बि इन 5 नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कई, तादाद में 5, ख़ुशू खुज़ू आजिज़ी सां अल्लाह जी रज़ा जे ख़ातिरे 5 नमाज़ूं पाबंदी सां पढ़ो, अजुर में 50 जे बराबरि आहिनि। हिकिड़ी नमाज जो अजुर 10 नमाज़ुनि जे बराबरि आहे। 10 नमाज़ूं अदा करे उनखे हिन हिकिड़ी नमाज जे अदागी जे सूरत में अल्लाह ताला अजुर अता करे थो। अमां अंदाज़ो लॻायो केॾो मुंहिंजो अल्लाह महिरबान आहे, जंहिं 50 मां 45 माफ़ कयूं। आम माण्हू वीचारा मस्करियूं मज़ाक कनि था, इबादतुनि ते ठठोल चथर टोक कनि था। वेही करे चयऊं, हिकिड़ो दफ़ो कॾहिं अल्लाह जो नबी तन मुलनि जे ठुड़ ठुड़ जा असांजी जान छुटी पवे हा। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्त, ही इबादत जो अज़ीम मिसाल आहे, मज़हर आहे, जो माण्हू पंहिंजे रब जे साम्हूं क़याम रुकू ऐं सजदा करे उनखे राज़ी करण जी कोशिशि करे थो। या अय्युहन्नास उबुदू रब्बकुम, ऐं इंसानो पंहिंजे उन पालनहार जी इबादत ऐं बंदगी करियो जंहिं तव्हांखे ऐं तव्हां खां पहिरियनि माण्हुनि खे पैदा कयो। तव्हां तक़वा ऐं परहेज़गार जा साहिब बणिजो ऐं तव्हां जहन्नम ऐं उनजे अज़ाब खां बची वञो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको हिन दीन में कलमो सेखारियो आहे, उन कलमे जे लफ़्ज़नि ते कॾहिं गौर कयो आहे? ला इलाहा इल्लल्लाह, को बि माबूद बरहक़ नाहे मगर अल्लाह, अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ नाहे। कलमो भरियूं था, मुस्लमान सम्झूं था, पाण खे सॾायूं था, अचो पंहिंजे पाण खां सवाल करियूं, अल्लाह जे लाइ गवाही ॾियूं था त अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ नाहे। नमाज कान्हे त पोइ कलमो कहिड़े कम जो? जॾहिं कलमे में दावा करियूं था त अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ कोन्हे ऐं इबादत त आऊं करियां कोन, अल्लाह जे साम्हूं क़याम रुकू सजदा त करियां कोन, पोइ मूंखे ॿुधायो त कलमे जो फ़हम, कलमे जी सम्झ असांखे किथां हासिल थी आहे? इन कलमे मां फ़ाइदो छा थींदो? इहा खोखली दावा आहे जेको ज़बान ते आणे चवे थो त आऊं मुस्लमान आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन
एहसान कया आहिनि। ही 5 वक़्त पंहिंजे रब जे दर ते हाज़िर थियो। केॾो सुहिणो निज़ाम आहे। 24 कलाकनि उन्हनि में जा तव्हां सुबुह जे पर फजर जी निमाज़ अदा करियो। मईशत, गुज़रान, नौकरी, तिजारत, वापार ॿनी ॿारे जे लाइ अव्हां खे खोड़ सारो वक़्तु मिले थो। वञी पंहिंजी महिनत करियो। 8-10 कलाक जो अरसो आहे, वरी रब जो सॾु थिए थो। में केतिरियूं इंसान में कमियूं कोताहियूं थियनि थियूं। मस्जिद मां ॿाहिरि निकिरो, तब्दीली अची वञे थी। बाज़ार में, घटी में, दुकान ते, उताक ते, होटल ते, ख़बर न आहे ही 5 फुटो बदन केतिरनि कमज़ोरियुनि कोताहियुनि जो शिकार थिए थो। कमज़ोरियूं कोताहियूं थियनि थियूं था। वरी विची निमाज़ ते भॼी अचूं था, सांझी ते भॼी अचूं था, सोहमाणी ते भॼी अचूं था, वरी फजर निमाज़ ते डोड़ी अचूं था। केतिरियूं इंसान में कमियूं कोताहियूं थियनि थियूं। इन रस्ते जे राही जूं रोज़ानी जूं कमियूं कोताहियूं अल्लाह ताला पंहिंजी रहमत सां माफ़ करे थो। सम्झो था केॾो अज़ीम अल्लाह एहसान कयो आहे। तॾहिं त रब फरमायो सभिनी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त करियो। केतिरा माण्हू आहिनि सिर्फ़ु 8 ॾींहं जुमे जी निमाज़ अदा कंदा। भला हूं त कोन था पढ़, नंढड़ो ॿार मोकिलियो था, बा केरु आहे, छा थो चवे, बाबा तुंहिंजे पीउ खे चए थो फलाणो माण्हू आयो आहे, कमु आहे, कीअं था निकिरो ॿाहिरि? भले कुंभ हलो को अचे। रब जो निज़ाम आहे, हिक ॿिए सां कीअं तालुक़ जुड़ियल आहे। केतिरा माण्हू आहिनि, डॉक्टर आहे, राति जो सुतो पियो आहे, पर दरवाज़े ते ठुड़ 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 थी फोन थी, नेठि घर जो को भाती जागे थो, पुछे थो केरु? साईं फलाणे घर में बीमारी थी आहे। निंड बि फिटाए थो। आधी राति जो उन गाॾी में चढ़ी, मोटरसाइकिल ते चढ़ी बीमार खे दवा ॾिए थो। इहा ज़िमेदारी आहे। दुनिया में माण्हुनि खे सॾु ॾियूं था। को गाॾी वारो ड्राइवर आहे, केॾी बि उनखे निंड आहे, पर राति जो कहिड़े वक़्तु बि उनखे सॾु करियो, तव्हांखे सॾ में सॾु ॾिए थो। पंहिंजी लालच गर्ज़ पंहिंजी जाइ ते आहिनि, पर सॾ में सॾु ज़रूरु ॾिए थो। करे सोचो त मस्जिद जे मुनारनि तां अल्लाह जो सॾु थिए थो। अल्लाहु अकबर चए ॿुधूं कोन था। पोइ ही जेके सॾ खे थियनि था, इहे की था ॿुधो? दुकानदार ॿुधे थो, ड्राइवर ॿुधे थो, डॉक्टर ॿुधे थो, जंहिंमें जिन जो कमु आहे उहो सभु ॿुधे थो। चोर चोरी करणु अचे थो, कहिड़ियूं रड़ियूं थो करे, मुड़े पाड़े वारा सभु ॿुधनि था। बांग जो आवाज़ साईं खे ॿुधण में नथो अचे। तव्हां मूंखे ॿुधायो केतिरे क़दुरु असीं ठग आहियूं, केतिरे क़दुरु असीं कुप थिया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन जो निज़ाम आहे। अॼु ते ही लाउड निकिता आहिनि, पर उन दौर में लाउड कोन हुआ। केॾो वॾो निमाज़ जो एहतमाम हो। तव्हां उन मुबारक दौर ते गौर करियो। तव्हांखे शराब पीअण वारे जो ज़िक्र मिलंदो, उन ते हद लागू थी। इहो अहादीस में मिले थो ज़िक्र। कंहिं ज़िना कयो, उनखे संगसार कयूं, उन जो ज़िक्र तव्हांखे मिले थो। कंहिं चोरी कई, उनखे हथ कपियूं, इहो ज़िक्र मिले थो। तुहमत हयूं, उन जे गुनाह जो ज़िक्र मिले थो। उनखे संग कोड़ा हयूं, जलावतन कयूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सज़ाऊं मिलियूं। पर अमां रिसालत जे उन मुबारक दौर ते गौर करियो। हिकिड़ो बि माण्हू अहिड़ो कोन हो जंहिं कलमो भरण खां पोइ निमाज़ न पढ़ी हुजे। मुकमिल सभ जा सभु निमाज़ी हुआ। ॿियूं कमज़ोरियूं कोताहियूं ज़रूर उन में हुयूं, पर निमाज़ जी कंहिं बि लिहाज़ खां उन्हनि गफ़लत कान कई, न की सुस्ती जो शिकार थिया। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे अमर पियो करे सभिनी निमाज़ुनि जी हिफ़ाज़त करियो। सिर्फ़ु निमाज़ जी न, निमाज़ जे लाइ हिकिड़ो क़ाइदो क़ानून रब्बुल आलमीन जोड़ियो। व अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन। ऐं निमाज़ क़ाइमु करियो ऐं ज़कात अदा करियो। ऐं निमाज़ कीअं पढ़ो? जॾहिं दिलि कढे, जॾहिं वांदा थियो, जॾहिं अव्हांजी दिलि घुरे। का ॻाल्हि कोन्हे का निमाज़ पढ़णी आहे, जी न। वरकऊ मअर राकिईन। ऐं रुकू करियो रुकू कंदड़नि सां गॾिजी। यानी निमाज़ ऐं जमायत 2 शयूं लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। इहे 2 शयूं हिक ॿिए खां जुदा कोन थी सघंदियूं। जीअं रूह ऐं जान ॿई गॾु आहिनि न, हिन बदन मां रूह निकितो, बदन कहिड़े कम जो? यकीन ॼाणो ही निमाज़ ऐं जमायत ईअं अथव जीअं बदन ऐं रूह जो तालुक़ आहे। जे जमायत आहे त निमाज़ पाहे बग़ैर कंहिं शरई उज़र जे। हमेशह हर रोज़ इंसान इहो आदी बणिजी वञे। पढ़ूं था कि वञे त ॻाल्हि कोन थी न, हिकिड़ो ॾींहुं त कोन्हे न, उमिरि जो मामिलो आहे न। मुंहिंजा भाइरो, ही इम्तिहान आहे, आज़माइश आहे। रब्बुल आलमीन केॾा सुहिणा लफ़्ज़ फरमाया, व इन्नहा लकबीरतुन
इहो निमाज़ जो मामिलो नंढड़ो कोन्हे। अल्लाह ख़ुदि गवाही ॾिनी, वॾी ॻाल्हि अथव, वॾो कमु आहे, वॾी ॻाल्हि आहे। मींहुं हुजे, गप चिक हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, अबे अम्मा जो लाश घर पियो आहे, उञो हुजी, बुखियो हुजी, केर बि तुंहिंजे भरिसां वेठो हुजे, अलिफ हुजे चाहे बे हुजे, कहिड़ी बि मशगूली में हुजी, पर कन ते बांग जो आवाज़ पवे न, सभु दुनिया जूं मसरूफ़ियतूं तर्क करे, तिरी ॾेई बंदि करे अची मस्जिद में अल्लाह वटि हाज़िरी भर। हिकिड़े ॾींहं लाइ, हिकिड़े हफ़्ते लाइ, हिकिड़े महीने, हिकिड़े साल जे लाइ जी न, बुलूगत खां वठी मरण घड़ी ताईं ही निमाज़ फ़र्ज़ आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया खे रुगी निमाज़ जो दरस कोन ॾिनो, पर केॾी सुहिणी तरबियत करणु फरमाई। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु माण्हुनि जे साम्हूं हिन शइ जो ऐलान करियो, तव्हां उन्हनि खे ॿुधायो जे पालनहार अल्लाह जे रहिया आहे, जंहिंजी ज़ात पतन में साणस को बि शरीक ऐं भाङे भाईवार हिसेदार न आहे। ये ॻाल्हियूं रुॻी आऊं तव्हांखे ॿुधायां कोन थो त अवी वञी करियो। वान अव्वलुल मुस्लिमीन, ऐं आऊं सभ खां पहिरियां इन्हनि ॻाल्हियुनि खे मञींदड़ ऐं उन्हनि ते अमल कंदड़ आहियां। अमल केतिरो कयूं? तव्हां कॾहिं वेही अहादीस मुबारक जा किताब पढ़ो, सारी ज़िंदगी गुज़री आहे, निमाज़ फ़र्ज़ थी, हिकिड़ो वाक़ियो अचे थो जो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि असांखे एहसास कोन्हे। केतिरा माण्हू आहिनि जेके फ़र्ज़ जी अतहियात में पुॼनि, कंहिंखां हिकिड़ी रकात वञे, कंहिंखां ॿ रकातूं वञनि, कंहिंखां मुकमिल निमाज़ निकिरे थी, पोइ पढ़नि था। सुनतूं त हले केतिरनि जूं रोज़ानो निकिरनि थियूं। दुनिया में असां वटि हिननि शयुनि जो क़दुरु कोन्हे को। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज बलबा अल्लाह मूंखे अवां सभिनी खे पंहिंजी पनाह हिफ़ाज़त में रखिजे। ऐं अल्लाह ताला सकर वादी में सड़ंदड़ माण्हुनि खां सवाल कंदा, ॾियो ख़बर अवी जहन्नम में छाजे लाइ पिया आहियो? अल्लाह ताला मुजरिम बि ज़िक्र कयो ऐं गॾोगॾु इहो बि ज़िक्र कयो त उहे हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा। अल्लाह ताला वसीला ऐं असबाब मुहैया कंदो। ॾियो ख़बर अवी हिन भड़कंदड़ बाह में छाजे लाइ पिया आहियो? कालू लम नकु मिनल मुसल्लीन, पहिरियों जवाब इहो हूंदो, असां निमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं। केतिरी निमाज़ जी पारत कयूं था, घिटी में, बाज़ार में, जिते बि को मिले थो, अदा भाउ दोस्त, निमाज़ जी पारत हुजे, जमात जी पारत हुजे, ॾाहा थियो, सुस्ती न करियो, ग़फ़लत न करियो, जमात जी पारत हुजे, निमाज़ जी पारत हुजे। अॼु थी सघे थो असांखे मां कंहिंखे इहे लफ़्ज़ न वणनि, तकलीफ़ पहुचे ऐं इज़त नफ़्स जो मसइलो, या तो असांजा कन खाई छॾिया आहिनि, ॻोठ मां लॾण जहिड़ो करे छॾियो अथई, चई त वेहूं जे चई त भला छॾे वञूं, यकीन ॼाणो इहे लफ़्ज़ ॿुधण जे लाइ मिलनि था। भोग जो भोग, सच जो सच। क़यामत जो ॾींहुं जेकॾहिं इंसान इहो पाण एतराफ़ करे, कालू लम नकु मिनल मुसल्लीन, असीं निमाज़ मां न हुआसीं, बेनिमाज़ी हुआसीं। वलम नकु नुतइमुल मिस्कीन, कंहिं मिस्कीन बुखे हाजतमंद के टुकुर जी सलाह कान कईसूं। अल्लाह वसीला ॾिना हूंदो हो, चयो वियो, पर उन जे बावजूद बि असां कंहिंखे खंघियो बि कोन। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे नवाज़ियो आहे, असीं पंहिंजे हाल हैसियत आहर इन्हनि कमनि में वस आहर हिसो वठूं। अल्लाह ताला फरमायो ॿियूं बि ॻाल्हियूं कंदा, पर पहिरें नंबर ते ज़िक्र कंदा त असां निमाज़ कोन पढ़ंदा हुआसीं। पोइ बाक़ी ॿियो बचो छा? जे निमाज़ कान्हे पोइ बाक़ी छा आहे? तॾहिं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, क़यामत जे ॾींहुं माण्हू ईंदो इबादतुनि में, हुकूकुल इबाद जो मामिलो ॿियो आहे, इबादतुनि में सभ खां पहिरियां निमाज़ जे बारे में पुछा थींदी। पोइ जंहिंजी निमाज़ सही निकिती अवल खां वठी आख़िर ताईं, इहो कामयाब ऐं कामरान आहे। जंहिंजी उथंदे ई निमाज़ सही कान निकिती न, इहो माण्हू काठ में पियो, इहो तबाह ऐं बर्बाद थी वियो, कॾहिं बि कामयाब थी कोन सघंदो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन अज़ीम अमल जे लाइ असांखे जेके नसीहतूं कयूं आहिनि, संदन किरदार ते गौर करियो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पूरी ज़िंदगी जो मुतालियो करियूं था। हिकिड़ी निमाज़ में हिकिड़ी रकात खान रहिजी वई, ॿ कबीला हा पाण में कुझु टकरजी पिया, इख़्तिलाफ़ थी पियो, पाण बि सा सम्झनि उन वटि हलिया विया, ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि में पोइ इंसानु पवे थो न, हर माण्हू चाहे थो त आऊं ग़ालिब अचां, मुंहिंजी ॻाल्हि मथ भरी थिए।
पाण नबी अलैहिस्सलाम जिन ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ॻाल्हियूं खुटियूं कोन। तव्हांजो निमाज़ जो वक़्तु थी वियो, तकबीर लॻी, अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु निमाज़ पढ़ाई। इमाम मुस्लिम रहमहुल्लाह पंहिंजे सही में हदीस मुबारक नक़ल कई आहे। पाण नबी अलैहिस्सलाम जॾहिं आया हिकिड़ी रकात पढ़जी चुकी हुई। जॾहिं मुसलमाननि सलाम वरायो, पोइ ते निहारियूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उथी निमाज़ अदा करे पियो, अस्तग़फिरुल्लाह जा लफ़्ज़ ज़बान ते अॼु अल्लाह जे पैगंबर जी हिकिड़ी रकात रहिजी वई आहे। को अफ़सोस, अॼु मूंखां जमात निकिरी वई। खीसे मां कॾहिं को 100 जो नोट कढी थो वञे, को हथ मां किरी थो पवे, को ठगी करे थो, सूर नथो वञे, पर कॾहिं निमाज़ जमात सां निकिरी वञे, ॼाणी वाणी न पढ़ूं, कॾहिं को दर्द को फ़िक्र बणा अॼु आऊं अलाए छो देरि पहुतो वञा, अॼु जुमे में बणा बांग खां काफ़ी देरि पहुतो वञा, केॾो मुंहिंजो नुक़सानु थियो आहे। कॾहिं का ॻणती हिन निर में को घुंज पियो हुजे, हिन ज़मीर कॾहिं का चुंडड़ी हई हुजे, माना केॾो नुक़सानु तो पंहिंजो कयो आहे। अलाह जे पैगंबर जी हिकिड़ी रकात निकिती, साहबा खां दाहूं निकिरी वयूं। अस्तग़फिरुल्लाह जा लफ़्ज़ आया, अलाह तूं माफ़ कर। पोइ असांजो तव्हांजो कहिड़ो हाल थींदो? तकबीर लॻे थी, पोयां निहारियूं था हिकिड़ी सफ़ 2-3 माण्हू पोयां बीठा आहिनि। अहिड़ा वीचारा सादड़ा जॾड़ा अचनि था जेके सफ़ में बीह बि कोन था सघनि, मजबूर उन्हनि खे सफ़ में बीहारणो थो पवे। जेके सुधरियल पढ़ियल समझदार आहिनि, सभु वुज़ू खाने में सियासत, इमरान खान, नवाज़ शरीफ़, आसिफ ज़रदारी, इन्हनि जूं कचहरियूं करे सभु दुनिया जा मामला उल्का पोइ था मस्जिद में अचनि। पोइ मूंखे ॿुधायो कहिड़ो हिन निमाज़ मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगी में फ़र्क़ु आंदो आहे। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जिन जी ज़िंदगी जो इहो वाक़ियो आहे ऐं आख़िरी अयाम आहिनि। तव्हां सही बुखारी पढ़ो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मनाक़िब पढ़ो, आख़िरी बीमारी जा ॾिहाड़ा आहिनि। ज़िंदगी बस चंद ॾींहंनि जो मजमूओ बनी आहे। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में पंहिंजी प्यारी घरवारी सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां सवाल कयो, आयशा माण्हुनि जी का ख़बरचार ॿुधाईंदी? उन अर्ज़ कयो त मस्जिद में मौजूद आहिनि, अव्हां जे अचण जो इंतज़ारु आहे। फरमायो आउं त वञण जहिड़ो त आहियां कोन, अहिड़ी बीमारी अहिड़ी तकलीफ़ थी आहे जो विख भरण जे क़ाबिल कोन आहे। भला पाणी रखो ऐं वेंझां, ताज़ो तवानो थियां, बदन कुझु थधो थिए जो कुझु विख भरण जे क़ाबिल थियां। वेंझी उथण जी कोशिशि कयूं, हली कोन सघिया, बेहोश थी विया। होश में आया, आयशा माण्हुनि जी ख़बर ॿुधा, अलाह जा रसूल इंतज़ारु कनि पिया मुंहिंजे अचण जो। फरमाए मुंहिंजे लाइ पाणी रखो त वेंझां। पाण वेहता, वेंझी उथण जी कयूं, किरी पिया, बेहोश थी विया। होश आयो, आयशा माण्हुनि जो कहिड़ो हाल आहे? हैफ़ा उम्मती, तव्हांजे हाल ते बांग ॿुधी कंध वराए सुम्ही था रहो। एहसास कॾहिं थियो आहे त कहिड़े क़िस्म जो मुस्लमान आहियां? जंहिं नबी अव्हां जे लाइ केतिरे क़दुरु दुनिया में तकलीफ़ूं काटियूं आहिनि। माण्हुनि जो कहिड़ो हाल आहे? पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ी हालत में मस्जिद में आया आहिनि? पेरनि जा गीहा लीका कढी मस्जिद में आया आहिनि। खाई पी अधु चवरो लस्सी जो पी लत खोड़े सुम्ही रहियो आहे। पोइ पिया ॾिसंदासीं उन ॻाल्हि खे, हिकिड़ो ॾींहुं कोन्हे, ज़िंदगी जो कमु आहे। ॿुधायो ही कहिड़ी उम्मत आहे जंहिं इमाम अबू दाऊद रहमहुल्लाह पंहिंजे सुनन में, मूं जॾहिं अबू दाऊद जो दर्स ॾिनो पिए, हदीस जो किताबु हो, उन में हिकिड़े हदीस रावी जो ज़िक्र, नालो हींअर मुंहिंजे ज़हन ते कोन्हे। इमाम अबू दाऊद रहमहुल्लाह फरमायो, एॾो परहेज़गार, एॾो नेकोकार, एॾो सालिह, लोहर को धंधो कंदो हो, ग़रीब मिस्कीन वीचारो सादड़ो हो, लोहर हो, लोहर को धंधो कंदो हो, पंहिंजे कम में मशगूल हूंदो हो। बांग ईंदी ही न, हथोड़ो या कहिड़ी शइ पुठनि जे पोयां हूंदे सां हणंदो हो न, उहो हथोड़ो बांग ॿुधण सां पोइते छॾींदो, खणी सवलो बि कोन कंदो, उथी खड़ो थींदो हो। एॾी निमाज़ जी पाबंदी, केतिरी पाबंदी आहे मूं में, केतिरी तव्हां में पाबंदी आहे। सभु दर्द सूर मूंखे तव्हां सभिनी खे मालूम आहिनि। ख़ुदा हिन निमाज़ी पारत हुजे। अल्लाह ताला केॾा सुहिणा लफ़्ज़ फरमाया जेके मूंखां डिॼनि था न। तकवा परहेज़गार जा साहिबनि हर कम खे छॾे ॾींदा। ही कहिड़ी मुस्लमानी असांजी? तॾो आहे, तज़ियत लाइ माण्हू अचनि था, मौत थियो आहे, वॾा हादसा थिया आहिनि। ख़ुदा गवाहे ॾिसी तॾे ते हैरान थियूं था। ही काल्ह हिक ॿिए खे भाकुर पाए रुना पे, ॿ ॻोढ़ा हिननि जे अखियुनि मां किरिया पे। असां सम्झो त ही मरी वेंदा, ही बची कोन सघंदा। एॾो वॾो हादसो हिननि सां थियो आहे, एॾी वॾी हिननि जी तकलीफ़ थी आहे। छा हिननि जी ज़िंदगी गुज़रंदी?
तॾे ते वेठा आहिनि, तज़ियतूं वसूल कनि पिया। मस्जिद में जा बांग जो आवाज़ बुलंद थियो आहे न, वञी करे वीचार कयोसीं, सभु वेठा आहिनि तॾे ते मस्जिद में पहर कान्हे का। कहिड़ो इन मौत सबक़ ॾिनो, इन तॾे ते वेहण सां कहिड़ी नसीहत हासिल थी, इन दर्सनि में जा नसीहतुनि में जा असांखे छा हासिल थियो आहे। तॾे ते वेठो आहे, कब्र ॾिसे थो, सामी ॾिसे थो, मैयत खे ॾिसे थो, मैयत जो कफन ॾिसे थो, कफन खोले मुंहुं ॾिसे थो। का शइ दिलि खे लोॾो ॾेई नथी सघे, इहो कफन केॾी हैबत आहे। कॾहिं कॾहिं ईअं थिए थो मैयत साम्हूं पियो आहे, केॾी वॾी जमात गॾु थिए थी, भुड़को बि ॿुधण जे लाइ कोन थो मिले। मौत वॾी हैबत आहे, इंसान जो रूह जेको आहे तड़पे थो। धणिन त ठहियो, पर आम माण्हू में बि जुरत कान्हे ॻाल्हाइण जी। केॾो वॾो भयानक मंज़र आहे। पर इहे 2 कलाकनि खां पोइ जंहिं वक़्तु मोटी अचनि था न, अलाए इहे केरु हुआ। 8-8, 10-10, 12 देगियूं थियनि थियूं, चट थियनि थियूं। चवंदा अलाह गंज ॾिना आहिनि पर मज़ो कोन कयूं, कुटी पई मानी। हाणे ॿुधायो छा असांजी तबियत आहे, छा असांजो मिज़ाज आहे, कॾहिं असांजे मिज़ाज में तब्दीली ईंदी। उन तॾे ते वेठो आहे, निमाज़ जी पाबंदी, जमात जी पाबंदी कान्हे, बांग जो आवाज़ ॿुधे पियो। ही कहिड़ी मुस्लमानी आहे, इहा तौहीद कहिड़े कम जी। आऊं चवां थो, अमी बि चओ था असीं अहलुल हदीस आहियूं, अलाह जे तौहीद जी असांखे सम्झा। मुंहिंजा भाइरो, बुज़ुर्गो, दोस्तो, अदब ऐं एहतराम वारे अंदाज़ में चवां थो, जंहिं तौहीद जी आऊं तव्हां ॻाल्हि कयां थो, जेका तौहीद मूंखे अवां मां कंहिंखे मस्जिद जे दर ते न आणे न, छा था सम्झो इहा तौहीद जन्नत जे दरवाज़े ते आणींदी? पाण खे ई फ़ैसिलो कयो। मुवहिद ऐं बेनिमाज़ी बिल्कुलु न, ॿियूं इंसान में कमियूं कुतायूं थी सघनि थियूं, पर निमाज़ ऐं जमायत इन में कतई कंहिं लिहाज़ खां कमी कोताही न हुअणु खपे। सही बुखारी पढ़ो, वक़्तु कढो, 1 कलाक अहादीस मुबारका जे लाइ कढो। अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह अन्हु जी ज़िंदगी पढ़ो, सीरत जा किताब पढ़ो। फजर जी निमाज़ में हमिलो थियो आहे, एॾा खंजर संधाइता लॻा आहिनि जो आंड्रा ॿाहिरि निकिरी पिया। खीर पियारियूं, उहो खीर ॿाहिरां आंड्रनि मां निकिरी आयो, इन हाल में पियो आहे। इमाम मालिक पंहिंजे मोता में सही सनद सां हदीस मुबारका निकिल कई आहे, सही बुखारी जी हदीस आहे। ज़ोहर जो वक़्तु थियो, जाॻाइण वारे जाॻायो, चवण वारे चयो, अमीरुल मोमिनीन निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। चई सच थो चवी, कहिड़ी हालत आहे, रत जारी आहे, उथण जे क़ाबिल कोन्हे को। जेका शइ वात मां विझनि उहा सभु आंडनि जे ज़रिए ॿाहिरि निकिरी वञे पई। चवे पियो बिल्कुलु तूं सच थो चवी, निमाज़ ऐं दीन ॿई गॾनि, निमाज़ खां सवाइ दीन में को भाङो कोन्हे। सच थो चई, निमाज़ आहे त दीन बि आहे, निमाज़ कोन्हे दीन बि कोन्हे। मूंखे ॿुधायो, आऊं ऐं तव्हां घर में न खाई पी सुकून जी निंड मुंहिंजो को भाउ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो भाइटो, मुंहिंजो पाड़े जो मिट माइट, मुंहिंजे ॻोठ जो, मुंहिंजी जमात जो को नंढो को वॾो निमाज़ी बणिजी पवे, मस्जिद में अचे। तव्हां मूंखे ॿुधायो त कंहिं माण्हू खे अची मस्जिद में ॾिसूं था, ख़ुदा गवाह आहे दिलि ख़ुशि थिए थी, अलाह तोखे आंदो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो छा अलाह ख़ुशि कोन थींदो? हिकिड़ो इंसान तव्हांजे अचण जे करे ख़ुशि थिए थो, अहकमुल हाकिमीन खे केॾी ख़ुशी थिए थी, माण्हू मुंहिंजे दर ते आयो आहे। पोइ अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन फरमाननि खे गौर सां पढ़ूं, केतिरे क़दुरु निमाज़ जी ताक़ीद आहे। क़ुरान जी आयत ते गौर करियो, जंहिंमें रब्बुल आलमीन इरशाद फरमाए, ॾिसो वेठा ॿाहिरि, सुबुह जो दर्स, 8 ॾींहं दर्स, जुमे जो ख़ुतबो, हली तव्हीं ॾिसो हितां बाज़ारनि में मेलो 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 हलो मेले ते चिंगचूं बीठियूं आहिनि, रिक्शा बीठा आहिनि, फटा बीठा आहिनि। साईं असीं मज़दूरी था कयूं, असीं न की दरगाह ते वञूं, न की असीं अंदरि वञूं। ॿुधायो अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन हदीस खे गौर सां ॿुधो। इमाम मुस्लिम पंहिंजे सही में हदीस मुबारका बयानु कई आहे, लान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकिल रिबा व मूकिलहु। पर जेको मुंशी आहे, जंहिं लिखियो, वरी असां पाण में सौदो कयो आहे, ही तूं मुंहिंजो शाहिद बणिजे त ही मूंखां हिन वरिती आहे शइ, हा साईं तव्हांजो शाहिद आहे, हुन औंठो बि लॻायो, सही बि ॾिनई। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जन फरमायो, जहिड़ी लानत वठण वारे ते, ॾियण वारे ते, लिखण वारे ते, अहिड़ी उन शाहिद ते पाए। कॾहिं वेही करे वीचार कयो त मिलियसि छा? ही जेके तव्हीं माण्हू खणी मेले ते पहुचायो था न, अलाह जी ज़मीन कुशादी आहे। मुंहिंजो रब इन ॻाल्हि खे ॾिसे पियो, ॿुधे पियो
कदें वेही करे तव्हां वीचार करियो शिरक जे जायुनि ते तव्हीं माण्हू खणी पहुचायो था। इहे 5 रुपया मज़ूरी कमाए माउ खे खारायो, पुट खे खारायो, धीउ खे खारायो, ज़ाल खे खारायो, पंहिंजे पेट में विझो न, पोइ इन में जा 2 रुपया ख़ैरात बि ॾींदो, निमाज़ बि पढ़ंदो, छा अजुर मिलंदो? अल्लाह जा बाना ही दर्द भरी अपील है। इन क़ब्रुनि खां, मज़ारुनि खां, मेलनि खां अवी पंहिंजी जान खे आजो करियो। हिन खां अॻु में बि मुंहिंजे अल्लाह तव्हांखे रिज़्क़ ॾिनो पे, इन मेले जे ख़त्म थियण खां पोइ बि रब रिज़्क़ ॾींदो। ही कंहिंखे होका था ॾियो, कहिड़ी जाइ ते वठी वञो था? अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो लानत आड़े शख़्स ते जेको इन क़िस्म जा कम करे थो। पोइ मूंखे ॿुधायो त जेको न दरगाहुनि ते मज़ारुनि ते माण्हू पहुचाए थो, रब जो क़ुरान थो फरमाए ताअवनु अलल बिर्रि वतक़वा वला ताअवनु अलल इस्म। नथा करे सघो, ज़बान सां कुझु नथा करे सघो, हथ सां लिखी नथा सघो, कंहिंखे रोके नथा सघो, घटि में घटि पंहिंजे पाण खे त रोकियो। इन गुनाह जे कम में को हिसो त न हुजे। इहे टका खुटी वेंदा, पर क़यामत ॾींहुं अल्लाह वटि ज़रूरु असीं जवाबदार बनबासूं। त ही रब जो क़ुरान थो फरमाए निमाज़ क़ाइमु करियो ऐं मुशरिकनि मां न थियो। ऐं नबी अलैहिस्सलाम जन छा फरमायो? इमाम मुस्लिम पंहिंजे सही में किताब सलात में नबी अलैहिस्सलाम जी हदीस मुबारका नक़ल कई, मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़द कफ़र। जंहिं ॼाणी वाणी निमाज़ छॾी, पोइ हिकिड़ी छॾे, जमात छॾे या सभु छॾे, फरमायूं जंहिं ॼाणी वाणी निमाज़ छॾी तंहिं बेशक कुफ़र कयो। हाणे मूंखे ॿुधायो रब जो क़ुरान बेनिमाज़ी खे मुशरिक सॾे, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खे काफ़िर सॾे, ऐं धणी मुतमइन आहे अल्लाह वॾो बाज़ारो, अल्लाह वॾो मेहरबान, अल्लाह रहमान, अल्लाह रहीम, अल्लाह मेहरबान आहे, अल्लाह तौबह क़बूल कंदड़। मूं कुझु कोन कयो आहे, निमाज़ नथो पढ़ा न, अल्लाह से मूंखे माफ़ कंदो। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, ईअं न थिए जो जहन्नम में असांखां जन्नत वारा सवाल कनि त छो पियो सड़ी? मता असां मां को जवाब ॾे, लम नकु मिनल मुसल्लीन, असीं निमाज़ी कोन हासूं। अल्लाह अहिड़े जवाब खां मूंखे बि बचाए, तव्हांखे बि बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन खे अर्ज़ आहे, उन जे दर ते वेही करे हथड़ा खणूं था त शाल अल्लाह ताला मूंखे अवां सभिनी खे निमाज़ जी पाबंदी, जमात जी पाबंदी, इहा तव्हां सभिनी खे पारत हुजे, अल्लाह जे घरनि जी पारत हुजे। निमाज़ में सुस्ती न कजो, निमाज़ में अॻु भरा थियो। अल्लाह रब्बुल आलमीन वॾो बाज़ारो आहे, महिरबान आहे। जेके नबी अलैहिस्सलाम जा फरमान आहिनि इंशाअल्लाह इन तमहीद खां बाद अल्लाह जे तौफ़ीक़ उन जे रहमत सां ज़िक्र थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ घुरायूं त मुंहिंजो रब मूंखे उन खां बाद तव्हां सभिनी खे, मुंहिंजनि माइरुनि खे, मुंहिंजनि भेनरुनि खे बि गुज़ारिश आहे निमाज़ जी पाबंदी कनि। पंहिंजे घर जा गीदा घड़ियूं थियूं, सारो ॾींहुं सुबुह खां वठी राति जे हिसे ताईं केॾो कमकार अथनि। पंहिंजे सांझण जो रद पचाव जो इन रंधिणे में वेही वेही अखियुनि मां ॻोढ़नि जे मथां ॻोढ़ा किरनि पिया। घर जा ॿुहारा, कपिड़ो लटो उन्हनि जो धोअणु, उन्हनि जूं इस्त्रियूं, माल जा छीणा खणनि, माल जे मुटरागे खे साफ़ करणु, सॼो ॾींहुं ॿारनि जो पेशाब पाखानो धोइणु, साफ़ करणु, केॾो सॼो ॾींहुं कमकार आहे। सभु कमकार कनि, पर इन्हनि माइरुनि भेनरुनि खे निमाज़ जो चयो। असीं वांदियूं किथे आहियूं? कमु छॾी त पढ़ूं, तुंहिंजो